सुबुह कच्छ जे इलाइक़े टेपाणी बहलियम थाणे जे हद ॻोठ मेहल कल्होड़ो जो कल्होड़ा बिराद जे ॻोठाणन नज़ीर अली, लियाकत अली, मोहम्मद बख्श, सजाद अली, राशिद अली, जुनैद अली, वाजिद अली कल्होड़ो हमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणन मीडिया वारनि खे ॿुधायो त असांजा नौजवान अॼु पंहिंजी ज़मीन में कमु करे रहिया हुआ त ओचितो ॻोठ जे रहिवासियुनि मुख़ालिफ़नि कल्होड़ा बिरादरी जे ग़ुलाम रसूल, ग़ुलाम नबी प्यारो, ग़ुलाम हैदर, आकाश, एतबार, नसीम, महराज, आशिक़ कल्होड़ो वारनि फायरिंग करे ख़ौफ़ हिरास पकड़े असांजे नौजवान इलाही बख्श कल्होड़ो मोहम्मद अली अमान खे कुहाड़े जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे रतो रत करे छॾियो आहे। मुख़ालिफ़नि असांजे ख़रीद कयल ज़मीन ते पिणु कब्ज़ो कयो आहे। अहिड़ो फ़ैसिलो सरदार मौज़म अली अब्बासी पिणु कयो, जंहिं माप कराए दंग कराया पर मुख़ालिफ़नि थियल फ़ैसिले ते अमल न कयो। असां कुझु अर्सो अॻु सरदार शाहनवाज़ ख़ान कल्होड़ो वटि बि धायोसीं, जंहिं मुख़ालिफ़नि खे घुरायो ऐं अॻु बि हमलो करे बेगुनाह असांजा 4 नौजवान ज़ख़्मी कया आहिनि। असां आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं एसएसपी ख़ैरपुर ऐं डीएसपी आगरा एसएचओ आगरा खे अपील था कयूं त वाक़े जे क़ुरान पाक ते इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।